ज़हर ज़िंदगियाँ। सोट माण्हू जा पेर आहिनि, ढोर जा पेर न आहिनि जो धुर कंदासीं। हिकिड़ो ॾींहुं बि गुज़री वियो आहे, पेर बि मिटिजी विया आहिनि। पोइ सोट अजायो हिते रुलण मां कहिड़ो फ़ाइदो? सोट जिथे बि कलसूम खे अगवा कयो हूंदव न, उते छिक छिका ज़रूर थी हूंदी। ऐं हिन महिल ताईं जेके बि तो पेरा ॾसिया आहिनि न, उन्हनि में हिकु अधु सिर्फ़ ऐं सिर्फ़ कलसूम जो पेरो आहे। उन जे पोयां ॿिया के बि पेरा न आहिनि। हिन वक़्त ताईं जेके 3 पेरा तो अलॻि ॾसिया आहिनि न, उहे बि ॿी वाट सां ई अलॻि आहिनि। सोट जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, कलसूम उन्हनि खां भॼी निकिरण में कामयाब थी वई आहे। हाणे किथे आहे इहा जांच करणी पवंदी। सोट अदा हाणे ॿुधा मां हिन वॻे जो छा कयां? अदा रबन मूं तोखे छा चयो? इहो मिरू हथ कोन ईंदो जेसी ताईं इन लाइ कोड़की तयार न कराए। वो भला ॾे हाल ॾियूं सटको न बा, हू त अॻ में ई बहानो थो ॻोल्हींदो रहे। जेकॾहिं तूं हुन जे मथां आंगुर खई त सम्झ इहो रिश्तो बि ख़तम। पोइ आख़िर निभागे जो कयूं छा? अमा तूं ई मूंखे ॿुधा। सब्र खां कमु वठो। हू रिश्तो टोड़ण जे चक्कर में, पर तव्हां हुननि जी इज़त कयो ऐं रिश्तो जोड़ियूं अचो। हा अदा, वॻो ई मोटायो अथसि न। ख़ैर आहे, इहो वॻो मां मीरा खे पाणे लिकी में ॾेई ईंदमि। लिक छप में ॾियण जी ज़रूरत न आहे अमा। जेका बि शइ भाॼे खे ॾींदासीं न, सरेआम ॾींदासीं। फिलहाल हिन ॻाल्हि खे इते ई दफ़न करे छॾियो। यार मुंहिंजे हथनि में त ख़ारिश थिए पई कमीणे ग़ुलामों खे कुटण जे लाइ। जाई क़ुरान दौस ॾेई छॾी आहे हिन भागे। यार तोखां वधीक त मुंहिंजे अंदर में बाहियूं आहिनि, पर अम्मा ऐं बाबा जो चवण करे इहो ज़हर जो वठो पी थो वञा। छा कयां? अदा रबन इहो पहिरियों ख़ुशि नसीब अथई जेको असांजी कावड़ खां पोइ बि असांजे पात्रनि खां बचो थो वञे। जंहिं मथां असां कावड़ कई तूं असांजे पात्रनि खां बचियो न आहे। मां सम्झां थो यार त हिन जा पीर ज़ोर आहिनि। भाई क़ुरान तॾहिं त जो पात्रनि खां बची वियो। मूं जेको तोखे कमु चयो, मां सम्झां थो त तूं हुन में कामयाब कोन थींदे। हाणे तोखे हटाए तुंहिंजी जाइ ते मूंखे ॿियो को रखणो पवंदो। रईस कमाल खान, मां छा कयां? रईस वॾो अञा सब्र में आहे, होश विञाए कोन थो। तूं वञी हारिन में टाकोड़ा विझ, पोइ ये सभु हारी पंहिंजी रनुनि सां गॾु अधे वॾे पेश थींदा। अधो वॾो पंहिंजो होश विञाए तुंहिंजी ॻिची में हथ विझंदो, पोइ मूंखे अधे वॾे सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो। रईस कमाल खान, मां सुभाणे ई वञी करे हारिन सां अहिड़ो थो हशर कयां जो थक मुंहिंजो बि यादि रखंदा। सभु अची ओताक ते पेश पवंदा रईस वॾी वटि। हिन खां पोइ मां पंहिंजे मक़सद में कामयाब थींदुसि, छो त कमाल खान वो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे विसारींदो, कॾहिं बि न। अदा घर बेघर लॻो पियो आहे, बुख मरी विया आहियूं। भाॼाई खे वठी अचूं? यार जान छॾ, ख़ुदा खे मन, मस्त जान छुटी आहे। वरी चए तो वठी अची काटे में हणांसि। ॻाल्हि इहा न आहे, हे ॾिसो न घर जो सॼो कमु रुलियो पियो आहे। जेकॾहिं कमकार जी ॻाल्हि आहे न त वञी मासी साबा खे वठी आ, 2-3 हज़ार मां ॾींदोसां त घर जो कमकार करे वेंदी। अदा लॻे थो खैरू कंहिंजे मथां केस नाहे कयो, तॾहिं त पुलिस कंहिंजे मथां नाहे चढ़ी। थी सघे थो त खैरू अणॼातल माण्हुनि जा नाला ॾिना हुजनि। हलार खे फासाइण लाइ खैरू वटि मोकिलियो बि हुयो, पोइ हुनजो नालो छो न ॾिनई? उन ॾींहुं कोर्ट में हाज़िरी हुई, हालार कोर्ट में हुयो। खैरू सम्झी वियो हूंदो त केस कूड़ो साबित थिए आ। मां सम्झां थो त खैरू वॾो सियाणप करे वियो आहे। अदा एतिरो अकुल खैरू में किथे आयो? वॾो निभागो अथई, सॼी ज़िंदगी इन खैरू जी केसनि में गुज़री आहे, झगड़नि झेड़नि में गुज़री अथसि। जेल वेंदे, थाणनि ते वेंदे, कोर्टुनि में वेंदे उमिरि गुज़री आहे इन शख़्स जी। इन लाइ सभु कुझु सिखियल आहे खैरू। अदा
केरु के हाणे तू खड में हण तू गुलाम है कन सिकींदुर अदा वक्त अचण दे इहो गुलाम असां खां परे कोन वेंदो वक्त अचण खां अॻु में जेकॾहिं हिन शख़्स खे कुझु चयो थी न त होश मां निकिरी वेंदो जे पयत पैसनि जी ज़रूरत ऐं आयो वठण त लठ बि ॾेखारींदोसांसि चठ बि ॾेखारींदोसांसि छा पियो ॾिसी ॾिसां पियो तूं अधी त नाहीं पोइ केरु आहीं तूं मूंखे पंहिंजी भेण सम्झी सघीं थी बाबो चवंदो आहे त ग़रीब जी धीउ न हुजे ऐं न वरी भेण छो मारी वेंदी ऐं तोखे बि मारे छॾींदा केरु मारींदो मुआशिरो सच बा असांजो मुआशिरो ॾाढो बिगड़ी चुको आहे पाण खे सुलझियल क़ौम सम्झंदो आहे पर अञा ताईं जहालत मां न निकिरी सघियो आहे इहो मुआशिरो छा आहे तो त चयो मुआशिरो बाबा चवंदो आहे असांजो मुआशिरो ॾाढो गंदो आहे कॾहिं बाबा खां कोन पुछियो अथई त मुआशिरो छा आहे हा पुछो आहे तूं कहिड़ो जवाबु ॾींदो आहे असांजो मुआशिरो अज़दा आहे ऐं हर घर में हिकु ॿहल वेठल आहे जेको पंहिंजी ज़ात में फाथल आहे क़ौम जो सोचे ई नथो क़ौम जे सोचण सां छा थींदो जहालत ख़त्म थी वेंदी मुस्तक़बिल परवान चढ़ंदो ऐं क़ौम बाशऊर सरबी ऊच नीच ज़ात पात जे दायरे मां निकिरी वसी सोच जा मालिक थींदासीं पुट रिश्वत चोरी ऐं भताखोरी असांजे लाइ गार बणिजी वेंदी पर उहो वक़्तु कोन ईंदो असां सिर्फ़ु एकता जा ॾींहं त मल्हाए सघूं था पर उनखे अमली पाजामो नथा पाराए सघूं जंहिं क़ौम जो ज़मीर मरी वेंदो आहे न पुट उहा सजन ताईं सुजाग नाहे रहंदी ऐं असांजो ज़मीर मरी चुको आहे पुट मरी चुको आहे अम्मा तूं बि हिते मरंदीअ तोखे कारी करे मारे वेंदो पंहिंजी धीउ खे तुंहिंजे भाटनि मारे छॾियो न इहो ग़लति आहे तूं कूड़ आहे इहो मां तोखे चवंदो हुउसि त कॾहिं तुंहिंजी भेण ज़रूरु ईंदी हीअ ॾिस तुंहिंजी भेण अची वई आहे न बाबा न मां ॿी भेण कोन कंदुसि न त हीअ बि मुंहिंजी भेण जी आहे मारी वेंदी माण्हू जॾहिं बि हुन मंज़िल ते पहुचंदो आहे न ऐं सोचींदो आहे त हाणे मां पंहिंजी ज़िंदगी नए सिर शुरू कंदुसि पोइ उन खां पंहिंजे ज़िंदगीअ जा सभु मक़सद खसिया वेंदा आहिनि ऐं हुन जी ज़िंदगी बेमाना ऐं बेमक़सद थी वेंदी आहे सौट के हिकु जे निकिरी वञण सां ज़िंदगी जे जीअण जो मक़सदु ख़तमु नाहे थींदो सोट उहो हिकु ई त हूंदो आहे जेको ख़ाली वजूद में रूह फूके ॿीहर ज़िंदगी जे रस्ते ते आणे बीहारींदो आहे सौट तोखे शायदि कलसूम सां प्यार थी वियो आहे तॾहिं त तुंहिंजी ज़िंदगी उन खां सवाइ बेमाना थी वई आहे सोट पहिरियां मां बेमक़सद जियां पियो पर जॾहिं खां कलसूम मुंहिंजे ज़िंदगी में आई आहे न हाणे मूंखे जीअण जो मक़सदु मिली वियो आहे खणी जो कलसूम खे अपनाइण जो इरादो हो पर जुनून जी हद ताईं न सोच सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहा हुई त हिकु बेसहारा औरत जो सहारो बणिजी बाक़ी ज़िंदगी ख़ुशी सां गुज़ारिया ऐं सोट कलसूम मुंहिंजे सहारे ते फ़ख़ुरु कंदो पर मां हुन जे फ़ख़ुर ते पूरो न लही सघियुसि ऐं उनखे ज़ालिमनि खां बचाइण में मां नाकाम हुयुसि सोट असुल में कलसूम जो कातिल मां ई आहियां सोट मां कलसूम जो अञा ताईं लाश नाहे मिलियो थी सघे थो त हू ज़िंदा हुजे जेकॾहिं हूअ ज़िंदा आहे
तॾहिं बि मां हुनजो मयारी आहियां। हुनजी मूं वटि पनाह थी, छा मां उनखे पनाह ॾेई सघियुसि? हूअ बाक़ी ज़िंदगी गुमनाम रही गुज़ारण बि चाहे। मुंहिंजे ज़ोर ते हुन मूं मथां भरवसो करे कोर्ट में केस करे पाण खे ज़ाहिर कयईं। उन भरवसे ते त मां हुनखे को बि नुक़सान पहुचाइण न ॾींदुसि त मूं कलसूम जो भरवसो टोड़े छॾियो सोट, टोड़े छॾियो। ऐं हाणे मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ करे न सघंदुसि, कॾहिं बि न। जेकॾहिं कलसूम खे ॻोल्हे लहण में ऐं हिते न आणे सघियासीं त ही चरियो पंहिंजे पाण खे कॾहिं बि बख़्श करे कोन सघंदो। छा आहे जेकॾहिं घोट पंहिंजी कुंवार सां कमु कराए थो त हिकिड़ो हर्जा हर्ज न आहे। मां इन जे करे तोखे ॾेखारियां थो त सुभाणे अहिड़ा कम तोखे बि करणा पवंदई। जॾहिं अम्मा ऐं बाबा आहिनि पोइ अदा इहो कमु छो कंदो? अदा छो कंदो? मूं सॼी ज़िंदगी जो ठीको खयो आहे छा? जॾहिं न हिनजी कुंवार ईंदी त पोइ पाण ई घर जो कमु कंदी। बाबा, अदे जी कुंवार जे हिसे जो कमु मां कंदसि। अम्मा, तूं बि सॼी ज़िंदगी हिते त न हूंदी न, नेठ तुंहिंजी बि शादी थींदी न। इहा ॻाल्हि त मां बादा रबन खे सम्झायां थो त हिन महिल खां ई घर जा कम करण सिख, जीअं पोइ तोखे तकलीफ़ न अचे। अब्बा, जॾहिं न कुंवार आणींदो त उहा ई सॼे घर जो कमु कंदी, हिन खे कहिड़ी ज़रूरत आहे कमु करण जी? ओमा अजय आहे न, सिवाय मोबाइल हलाइण जे ॿियो को बि कमु नथी ॼाणे। अरे हाणे ॾिठो ईंदो, जॾहिं जा मींहं तॾहिं जा पाणी। हाणे तूं मुंहिंजे लाइ घणो सियाणो न थी। हा चङा ई छुट्टी जो तोखे अॻु में होशियार पियो कयां। राणा पुट न चईसि, भली चढ़े टिक टिकीअ ते लाऊं ॾेई वठी अचे पंहिंजी कुंवार, पोइ पुछंदासीं न मोभी पुट खां। वाह 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 वाह, सही वाह। सभु ॻाल्हियूं त अहिड़ियूं था कयो ॼण मां शादी करण न पर कंहिं फाही ते चढ़ां थो। फाहीअ ते पुट हिकिड़ो दफ़ो चढ़बो आहे, हिते रोज़ रोज़ फाहो गीचीअ में हूंदी। हेॾी ॻाल्हि त ॿुध, मूं कहिड़ो फाहीअ जो फंदो तुंहिंजी गीचीअ में विधो आहे, हा, जो तूं इन्हनि सां इहे ॻाल्हियूं थो करी? मूं माठ कई। ओदा ओ ॾिस न, कुंवार जो रुकी हिकिड़ो दाबो मिलियो त बाबो शींहं मां कुकड़ थी वई। तूं बि तयारी करे जॾहिं पुट, सुभाणे तो सां बि अहिड़ो ई अचर थींदो। जाई यार बाबे खे ॾिसां थो त सम्झां थो त मुंहिंजो शरंजा ख़राब थींदो। गुलाम, मां चवां थो सभु कम हिकु पासे करे पंहिंजा ॿार बचा वठी इहो घर ख़ाली करे अची मां वारे घर में वेही रहो। पर ओठा मां पंहिंजो घर छो ख़ाली कयां? जेकॾहिं तूं उन जॻह में रहियल हूंदे त रबन वारा तोखे रिश्ते जे लाइ तंग कंदा। जेकॾहिं मूं वारी जॻह में अची रहंदे न त तोखे तंग कोन कंदा। जेकॾहिं उते पेर पातऊं त उन्हनि जूं टंगूं मां पान भञंदुसि। ओठा तूं ॻाल्हि त भली कई आहे, लाली त राज़ी थी वेंदी, पर अधी मीरा मुश्किल थी लॻे। कुर्ब सां सम्झाईंसि। जेकॾहिं हू नथी मञे, छा तोखां ॾाढी आहे? जेकॾहिं मुंहिंजे घर में रहंदी न त उते अदा लुकमान जी शादी कराइण में का तंगी न थींदी। पर जे तूं पंहिंजी जॻह में रहियल हूंदे त रबन ऐं राणे वारा तोखे उते तंग कंदा, शादी थियण हरगिज़ न ॾींदा। इन करे जेको मां तोखे चवां थो ईअं ई कर। ठीकु आहे ओठा, पोइ जीअं तुंहिंजी मर्ज़ी। ही वठ चाबी, सॼो सामान खणाए अच, पोइ मां ॾिसां त इहो रबन ऐं राणो मुंहिंजे घर में कीअं था कदम रखनि। अस्सलाम वालेकुम। सलाम। और कुछ खैर ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह जो। बेखबर है बता, छॾियां हलाल खान खे? हां यार छॾे अमल, पर पंध ॾाढो ॾिठो। भला वापस कॾहिं ईंदो? वाह ख़बर न आहे लाउती। जेकॾहिं कमु थी वियुसि न 8 ॾींहंनि में मोटी ईंदो, न त 2-3 महीना बि लॻी सघनि था। हे बता तुंहिंजो छा अंदाज़ो आहे त छोरी बलूचिस्तान साइड आहे? शायदि हालार खान खे पके माण्हू कंहिं ॿुधायो आहे, जो हिते निकिरी वियो आहे। बाक़ी अफ़वाहुनि ते हालार खान वञण वारो कोन्हे। किथे या केरूअ जी चाल त नाहे?
हिकु त असां ख़ैर जो पीछो कंदा रहंदासीं, जेकॾहिं छोरी हिते हूंदी ख़ैरू हुन सां ज़रूरु मिलंदो, पर हालार खान खे पूरी पक आहे त छोरी बलोचिस्तान वियल आहे, तॾहिं त इहो रुख कयो अथसि। लाहौती हाणे इहा ख़बर जल्द पइजी वेंदी छोरी खे गुम करण वारो कमाल खान आहे या ख़ैरू हुन खे रवानो कयो आहे। हिन वक़्तु कमाल जी जुर्ज ते कमदार जूं शरारतूं वधंदियूं थी वञनि। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर कमाल खान चाहे छा थो। कमाल खान असांखां अलॻि थियणु चाहे थो, ऐं जेसीं ताईं तव्हां विरासत नथा कयो न त हू सुकून सां कोन वेहंदो। जीअं ॿाहिरि कमदार जूं शरारतूं वधंदियूं वञनि थियूं न, तीअं उनजी छोकिरीअ जूं घर में शरारतूं वधंदियूं वञनि थियूं। उन्हनि में एतिरी जुरत ई न हुई जो असांजे ख़िलाफ़ साज़िशूं कनि, पर इहो कमाल खान उन्हनि जी जेका पुठ भराई थो करे न, इहो सभु कुझु उन जे करे थी रहियो आहे। पोइ उन लाइ तव्हां हाणे छा सोचियो आहे? बेगम, असांखे औलाद कोन्हे, असां खां पोइ इहा सॼी जा सॼी मिल्कियत कमाल खान जी आहे। पर पोइ बि अलाए छो कमाल खान ॻाल्हि खे सम्झे ई नथो। कमाल खान जे पोयां कोई कननि भरण वारो हूंदो, न त कमाल खान अहिड़ियूं शरारतूं न करे आहे। कमाल खान खे होश मां कढण वारा इहे ओठे वारा आहिनि। जेसि ताईं इहो ओठे वारनि जी सोबत में रहंदो न, तेसि ताईं कॾहिं बि कोन सुधरंदो। हाणे मूंखे इहो सोचणो आहे त इन कमाल खान खे पेर ते कीअं आणिजे। कालू, ओ कालू, हेॾे हेॾे हेॾे। छा थियो कमदार वॾा, अॼु होश में ई नाही? ख़ैर त आहे? मां होश में आहियां। हाणे तूं ईअं कर, हले तां खिस्क, ॿीहर हिन ज़मीन ते वरी पेर न रखजांइ। हल कमदार, मां पंहिंजो तयार थियल फ़सुल कोन छॾींदुसि। पोइ त इज़त सां कोन मुड़ंदे। अड़े हेॾे वॾो रईस बि एॾो रोब नाहे कंदो जेॾो तूं थो करे। नथो निकिरां ज़मीन मां, छा कंदे? ज़मीन त तुंहिंजा वॾा बि छॾींदा, ॾिसूं त तूं कीअं नथो छॾी। छॾ कमदार छॾ, छो तो मिस्किन खे मारनी। हथ कढ दे, हाल हथ कढ मुंहुं मां। अॼु हिन कालूअ जी खल पुठीअ था लाहे छॾींदुसि। छॾ मूंखे। हलो त हली रहिस वॾे खे दाह ॾियूं। ओसी ताईं न मुड़ंदो जेसी ताईं वॾेरो इनके छंड न पटींदो। अचो तव्हां। मां बि त इहो ई थो चाहियां त वञी रईस वॾे खे दाह ॾियो। पोइ ॾिसो त हिन चूचड़ीअ मां मच कीअं थो भरे। आदि शानी तुम्हारी सहेली मीरा तूं लॾो ई खणी वई। लॾो खणी वई? अरे अब्बा, ॻोठ छॾे लॾो केॾां खणी वेंदा? अम्मा, ओठे वारनि ग़ुलाम खे जॻह ॾिनी आहे। ॾिसजांइ वेठो, ये ओठे वारा ग़ुलाम खे पंहिंजे आङुरनि ते न चाहींदा। जेसि ताईं ओठो पंहिंजे भाउ लाइ संग नथो वठे न, तेसि ताईं ग़ुलाम सां ईअं ई पिया कंदा। अम्मा, मीरा जो रिश्तो त रबनि सां थियल आहे। छोकिरे खे त अलण ई बाई सकीना संग ॾिनो हो, ग़ुलाम त वीचारो अॻे बि राज़ी न हुयो। हाणे हुनखे त बहानो मिली वियो न। अम्मा, मीरा रबन खे चाहे थी, लुकमान सां कॾहिं बि शादी न कंदी। अई अम्मा, ग़ुलाम निड़ी मथां लत रखंदसि। अबे चारी हाणे छा कंदी? इन्ही लालच ते त ओठे ग़ुलाम खे जॻह ॾिनी आहे। रुगो संग कढे, पोइ इन ओठे जा कम ॾिसजां। ग़ुलाम खे अहिड़ा बाठा हाणी ॿाहिरि कढंदुसि। ग़ुलाम लाइ रबनि वारा सही आहिनि, पर अलाए छो ग़ुलाम खे इहा ॻाल्हि मग़ज़ में वेहे ई नथी। संग हथनि मां निकिरी वियसि न, पोइ ॾिसजांइ इहो ग़ुलाम पछताए कीअं थो। कोड़े माण्हूअ खे तकलीफ़ ॾींदी अथव। हेॾा हटा हटा जवान वेठा हो, जे खट सिकियो हा त तकलीफ़ अचे। बाबा, ओ मुंहिंजा मिठड़ा बाबा, तूं बि घर में वेही वधी कोन हा, थोरो कमु कर बाबा। असांजी भेण थी वई। अम्मा, अम्मा पठाणी, मीरा खे मानी ॾेई आई आहे? न अम्मा, मां मानी वापसि खणी आई आहियां। वापसि? पर छो अदी? अदा, घर में केर बि कोन हुयो। हां, लड्डो खणी विया छा? हा अदा। छा 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 पठाणी, इहो तूं छा पई चई? अदा, ख़बर पई आहे त ग़ुलाम वारनि खे ओठे वारा वठी वञी पंहिंजी जॻह में रहायो आहे। जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो।
इहे निभागा गुलाम के पंहिंजी मुठ में करे पोइ मीरा जो उते रिश्तो कंदा। मीरा मुंहिंजी आहे अम्मा, मुंहिंजी। जेकॾहिं गुलाम इन जो रिश्तो करण जी कोशिश कई ज़िंदा कोन छॾींदोमांसि, छो त मीरा मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी। अबा रबन अजायो जज्बात में अचण जी का ज़रूरत कोन्हे। गुलाम एॾो जल्दी तोसां रिश्तो कोन टोड़ींदो। तूं भुलियल आहीं खेरी। जेकॾहिं गुलाम जी नियत साफ़ हुजे न त पंहिंजो घर कोन छॾियां। हाणे छा थींदो अदा? गुलाम जी नियत जाचण लाइ अॼु राति बाबा खे शादी जी तारीख़ वठण लाइ मोकिलियूं था। पोइ ख़बर पवंदी बाबा त हिन गुलाम जी नियत में आहे छा। मां त खणी वेंदुसि, पर जेको गुलाम कदम खयो आहे न उन मां ख़ैर कोन थो लॻे। बाबा अञा त ख़ैर ई ख़ैर आहे। जेकॾहिं न गुलाम अधे रबड़ के रिश्ते ॾियण खां इनकार थो करे न, ॿारनि त पोइ ॿरंदो। गुलाम सुठो घर मिलियो आहे, ते त सिर्फ़ कन्ने ई ठरियल हूंदा। हाँ लाली, हाणे राणे रबड़ जे रिंकट खां त असुल बची पियासीं। हिते त ईंदा ई कोन, अचनि त ओठो असुल अखियूं कढे। जेकॾहिं हिन घर में कदम रखनि न त टंगू बाहूं भञी छॾिया न। हिन घर में उहो कदम रखी सघे थो जंहिंखे तव्हां इजाज़त ॾींदव। तव्हां उठा, वॾी महिरबानी तव्हांजी, असुल वॾी महिरबानी तुंहिंजी। लुकमान ऐं कुर्बान खे शहर मोकिलियो अथमि। 1 महीने जो सीधो सामान वठी तोखे पहुचाए वेंदा। तूं घबराए न। उठा, इहा वरी तकलीफ़ छो थो करीं? गुलाम का तकलीफ़ न आहे, बस सिर्फ़ हाणे इहो सोच त असांखे शादी जी तारीख़ ॾे त असां शादी जूं तयारियूं कयूं। शादी? कंहिंजी शादी? तुंहिंजी ऐं लुकमान जी शादी। ॿियो कंहिंजी शादी? तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न आहे थियो भाॼाई? बस हाणे बस माट कर बे। गुलाम पंहिंजी भेण खे सम्झाए छॾ। हाणे इन्हनि ठठोलियुनि मां कुझु बि न थींदुसि। हिनखे चओ त पंहिंजी आदतुनि खे हाणे ठीकु करे। उठा, तूं बेफ़िक्र, मां वेठो आहियां न, बस रुगो हीअ पार थो अचे। भला भला ई कंदो। इहो ख़्याल दिल मां कढी छॾियो त आऊं को तव्हांजे भाउ सां शादी कंदसि। मीरा मरी त सघे थी, पर लुकमान सां शादी कॾहिं कोन कंदी। मीरा ना गुलाम ना ना। झिरकी जॾहिं पिंजरे में बंदि हूंदी आहे त उहा फड़फड़ाईंदी आहे। इनके फड़कण दे। मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो। अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे। छोरी तुंहिंजूं रड़ियूं करण हाणे अजायो आहिनि। हाणे जीअं भाउ गुलाम चवी थो न, ईअं तोखे करणो पवंदो। ॿुधण में आयो आहे त हालार खान बलोचिस्तान वारे पासे निकिरी वियो आहे। कलसूम जो बि उन तरफ़ ॾस पतो मिलियो आहे। कलसूम उते कीअं थी पहुची सघे, या केरु आहे पहुचाड़ वारो? हालार जो ॾेई वञण को ॿियो मक़सदु आहे। बाक़ी रही ॻाल्हि कलसूम जी, मूंखे पूरी पक आहे त कलसूम कमाल खान जे रुख छॾी। फोटो जेकॾहिं कमाल खान जे वारे चढ़ी वई हूंदी न त पोइ पक समझ कमाल खान इनखे माराए छॾियो हूंदो। कमाल खान एॾो वाइड़ो न आहे जो एॾी जल्दबाज़ी करे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, कमाल खान एतिरो तकिड़ो कदम न खणंदो। जेकॾहिं कलसूम खे न मारियो अथसि न, पोइ थी सघे थो त हालार खे इन जो ॾस पतो पियो हुजे, हालार खान उन जे पोयां वियो हुजे। पोइ असांखे बि हालार जे तरफ़ हलणो पवंदो। जेकॾहिं कलसूम खे हथु करणो आहे न, हालार जो पेरो खणणो ई पवंदो। सौट, मां तुंहिंजे लाइ हाज़ुर आहियां, जेको बि तुंहिंजो हुकुम हुजे। सोट, अॼु पकी जांच कयूं था त हालार कहिड़े तरफ़ निकिरी वियो आहे। पोइ कयूं था हालार जो पीछो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।